के शख्स लिखियो आहे साईं छा अल्लाह पाण जहिड़ो ॿियो अल्लाह पैदा करे सघे थो? अगरि पैदा करे सघे थो त उहो अल्लाह हिन अल्लाह जो शरीक हूंदो या जुदा? ऐं दुनिया जो निज़ाम कीअं हलंदो? सवाल करण वारे जो सवाल छा आहे त जंहिं अल्लाह जी असां इबादत कयूं था छा इहो अल्लाह पाण जहिड़ो ॿियो अल्लाह पैदा करे सघे थो? पहिरियों सवाल सम्झो पोइ तव्हांखे जवाब बि समझ में ईंदो। अक्सर इहो सवाल उहे कंदा आहिनि जेके अल्लाह जा इनकारी हुजनि। जेको अल्लाह जी इबादत कंदो आहे उहो कॾहिं बि अहिड़ो सवाल उनखे ज़रूरत ई न आहे। अल्लाह जो इनकारी दहरियो बेदीन शख्स हमेशा अहिड़ा सवाल कंदो ताकि मुसलमाननि खे परेशान कयां तव्हांजो ख़ुदा जंहिंजी तव्हां इबादत कयो था उहो कमज़ोर आहे। सवाल जो मक़सदु छा आहे? जेकॾहिं तव्हां चवंदो त अल्लाह पैदा नथो करे सघे मतिलबु अल्लाह साईं कमज़ोर आहे। पैदा करे सघे थो त निज़ाम कीअं हलंदो? ॿिन्हिनि पासनि ॾों फसाइण जी कोशिश। जेकॾहिं अल्लाह साईं पाण जहिड़ो ॿियो अल्लाह पैदा करे त जेको पैदा थींदो आहे उहो अल्लाह क़ुरान में आहे न, लम यलिद वलम यूलद, न अल्लाह पाण खे ॼणियो आहे न कंहिंखो ॼायो आहे। जेकॾहिं अल्लाह साईं पंहिंजी कुदरत सां अल्लाह ठाहे ठहियल शइ कॾहिं बि ख़ुदा न थींदी आहे। अल्लाह केरु आहे? जंहिंखे कंहिं न ठाहियो हुजे, जेको कंहिं शइ में कंहिंजो मोहताज न हुजे। जंहिंखे अल्लाह साईं ठाहे त उहा ठहियल शइ क्रिएशन थी वई न। ठहियल शइ पंहिंजे वजूद में जॾहिं अल्लाह जी मोहताज थी वई त उहा अल्लाह कीअं थींदी? सम्झण जो फ़र्क़ु आहे न। जंहिंखे अल्लाह साईं पंहिंजी कुदरत सां ठाहे उनजो वजूद अची वियो, हाणे उहो पंहिंजे वजूद में ई अल्लाह जो मोहताज थियो त पोइ अल्लाह कीअं थियो? त इहो सवाल ई बेकार आहे।